हक नबी हक नबी हक हक नबी हक नबी हक हक नबी हक हक नबी हक हक नबी हक। कुछ नहीं मांगता ज़माने से, सुन्नी कुछ नहीं मांगता ज़माने से। क्यों? क्योंकि राबता है सखी घराने से, राबता है सखी घराने से। और जब साईं ने तकरीर शुरू की ना, ठंडी हवा चल पड़ी और हवा का ये रुख जो है ना मदीने की तरफ है। तो किबला में हवा को अर्ज करूंगा आप सबकी तरफ से, जब मेरा हाथ खड़ा हो फिर कहना है सुभान अल्लाह। कहना सबा हुजूर से, कहना 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 सबा, कहना हवा हुजूर से, कहते हैं सब गुलाम। क्या कहते हैं? कहते हैं सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। साईं हिकड़ा शेर अपनी बोली जी में सुनावा। या रसूल अल्लाह आ सोहना हुस्न दी नगरी दा अज दीदार करा सादा हज थी। ओ पापुर के मीम दे महबूबा हथ पैर चुमा सादा हज थी वे। मजा नहीं आया, मैं वाला पढ़ता हूं। आका तेरे हुस्न जमाल दी हद कोई नहीं, जरा पर्दे चा सादा हज थी वे। ओ नाशाद दे बख्त को भाग लगे अज रात सादे वेड़े आ सादा हज थी वे। आखो सुभान अल्लाह। शायर चाहे तो सही शायर रखे थे, ये जड़ी दिल है ये जमीन और आसमान के भी वडी है। हाँ दिल वडी वडो, दिल वडी सिंधी में दिल वडी वडी होती है। हाँ शेर दे तवज्जो कयो बिल्कुल, तो दिल किए वडी होती है। कई बार जमीन आसमान रलो वध वल भी बेशक दिल वेंदे। बैठा नवाब शाह में हो, दिल मदीने में आ। किबला दिल ढेर वसी है अर्श कनो, हर कैद चो बाहर निकल वेंदे। ना दर दर दिल को हेल का कर, ए दर दर पिनड़ ते हिल वेंदे। ओ एक घिन मन सफर मदीने विच जिथा मंगण तो पहले मिलदे। एक घिन मन सफर मदीने विच, खुदा जो कसम कसम हुजूर जी नालेन जो ही मां पंहिंजी अखियुनि सां मंज़र ॾिसी 2019 में मदीने में हुया सकी बुला। मूंसां मुंहिंजो अबो बि साण हुयो। उते मानी में अक्सर नान मिलंदा आहिनि, नान खाधा अथव न। अबो चए अबा इथां भला वो मानी नहीं मिलती क्या जेका घर च पकेंदे। तो घर वाली मानी नहीं मिलती क्या? अबा हुण हुजूर दी बारगाह च सदा कीती है तो इंशाल्लाह ते को वो मानी मिलसी। साईं किबला तवज्जो है ना मेरा सोना। घर में जेका सिंधी मानी पचदी अबो जेबो वो ना मिलदी। अच्छा अबा हुजूर जी बारगाह में सदा कई थी इंशाल्लाह, यकीन है मूंखे हिते करम थींदो। तो जॾहिं अफ्तारी जो टाइम हुयो वञूं पिया काथे दस्तरखान ॾिसूं वेहूं, वञूं पिया त साईं सिराज शाह बादशाह मूंखे ॾिठो। कादरी
मूं ॾिठो आहे ही सोना बीठा आहिनि वञी करे दस्त बोसी कई से वेठासीं मूं चयो सोना तव्हां कीअं अचे तव्हां ख़बर न आहे ही दस्तरखान आहे साईं क़िबला साईं मोहम्मद आशिक अली शाह जिलानी बादशाह उन्हनि जे नाले सां जन्नतुल बकी जी दीवार सां टच दस्तरखान आहे अल्लाह साईं अव्हांखे बि उते अफ़्तारियुनि जी सआदत नसीब फरमाए असांखे साईं जन उते विहायो उते वेठासीं कुछ देर का बाद साईं जन भी आया सखी बादशाह भी आया साईं जिलानी साईं शायद रस्ते में हुआ हूंदी उहे भी अचन पिया ऐं साईं मीरा शाह बादशाह मौजूद हुआ जॾहिं साईं मीरा शाह बादशाह आया तो साईं सां कट्ठे जेके फ़कीर हुआ खलीफ़ा उन्हनि सां कुछ बर्तन साण हुआ मानी जा लंगर जा हाँ जॾहिं आया उहे लंगर जो खोलो तो उनमें सिंधी उफराटा जो नाम पराठा उहे पचल तैयार हुजनि त साईं मीरा शाह बादशाह खणी करे ॿ टे पराठा मुंहिंजे हथ में ऐं मुफ़्ती शाहिद साहब कट्ठे वेठा हुजनि उन जे हथ में ॾिनऊं वरी अबे जे हथ में बि ॾिनऊं अबा ज़ोहर जे टाइम यादि करे पियो न सिंधी मानी जो हुज़ूर पंहिंजे बचड़नि जे हथनि सां खाराए सरकार जी बारगाह में जेको सोच उहो मिली वेंदो आहे इकू खिन वञ सफ़र मदीने विच जितां मंगण तो पहले मिल वेंदे ऐं ही शेर साईं अवां जी नज़र कोनेन दे हर हर पूरी दुनिया जे हर हर कुंड कुड़ जी क़िबला मैं दोबारा साईं फरमाए तो हाँ कई बार ज़मीन आसमान रलो वध वलवी बेशक दिल वेंदे ओ दिल ढेर बसी है अर्श कनो हर कैद चो बाहर निकल वेंदे ना दर दर दिल को हेल का कर ए दर दर पिनण ते हिल वेंदे ओ इको खिन मन सफर मदीने विच जिथा मंगण तो पहले मिल वेंदे कुछ वेंदे हाल मदीने विच ओ मिस्कीन गरीब फकीरें दी है वखरी भाल मदीने विच जॾहिं ही लाइन पढ़ा जेके समझदार वेठा आहिनि उहे समझी वेंदा पर जेके न बि समझनि जॾहिं मुंहिंजो हथ बुलंद थिए त भेज दस्तगीर जो नारो अचे हाँ क़िबला ए वखरी भाल मदीने विच असां तर तर ते क्यों थकड़े खाओ साडा हे लजपाल मदीने विच ओ जिंदी सफर किथई ना गाल बने ओदी बनदी गाल मदीने विच हुण एक दफा हथां नूं चाह के मोहब्बतां दे नाल पढ़ के नो सल्लल्लाहु अलैहि दोस्त खामोश है आवां बात खड़ी करे या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या अज साईं हुआ नात पेश कर जेका पहिरीं पहिरीं दफ़ा अवां जी ज़ियारत जो शरफ़ बि थियो अवां जे मदरसे में पेश कई आत कयूं के लजपाल जो गालियों कंहिंजूं ॻाल्हियूं जेके ॻाल्हि समझ अचे उहो ॻाल्हाए कंहिंजूं ॻाल्हियूं हाणे इहा लाइन असां कठे थी करे जंहिं वटि झंडा आहिनि झंडा लहराओ जंहिं वटि झंडा न आहिनि ख़ुदा ने हथड़नि खे सलामत रखे ये हथड़ा बि क़यामत जे ॾींहुं गवाही ॾींदा त मौला तुंहिंजे हबीब जे शान में पिया झूमियासीं हथ खणी करे आत कयो के लजपाल जो ॻाल्हियूं 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 आमिन जी जल जे लाल जो ॻाल्हियूं आमिन जी जल जे लाल जो ॻाल्हियूं आत कयो के लजपाल जो ॻाल्हियूं आत के लजपाल जो ॻाल्हियूं चो सुभान साईं क़िबला शेर तो पढ़ा
पर हिन जो इश्क ॾिसजो त ॻाल्हि ते सुभान अल्लाह कीअं था चवनि छो त ॻाल्हि अहिड़ी आहे जंहिंजो सभ खां आला शाना बणियो जेल ही जहाना जंहिंजो सभ खां आला शाना जंहिंजो सभ खां आला शाना बणियो जेल ही जहाना साईं तव्हां खां दुआ वठंदे बना के खालिक ने आपको प्यार से बोला कि मेरा जमाल तो तू है तेरी मिसाल नहीं। फिर मुसव्विर ने ऐसी तस्वीर खींची हसीना जमीला दा मुंह मोड़ दिता मोहम्मद बना के कलम तोड़ दिता परी पैकर निगारे सर्वो कद्दे लाला रुखसारे सरापा आफते दिल बूद शब जाए के मनबूदम नमीदा नमचे मंजिल बूद शब जाए के मनबूदम बाहर सूरत से बिस्मिल बूद शब जाए के मनबूदम खुदा खुद मीरे मजलिस बूद अंदर ला मका खुसरो मोहम्मद शम्मे महफिल बूद शब जाए के मन ये तो फारसी पे समझंदा सही वो छो न चवा जंजो सब का आला शाना बणियो जेल ही जहाना बी लाइन ते आशिक चुप न रहंदा उन मीम है मीम दाल जुगालो मीम है मीम दाल जुगालो हथ खड़ी करे हाथ कयो के लजपाल जुगालो हाथ कयो के लजपाल जुगालो मेहरबानी शेर ॿुधो किबला रब एगड़ो मुको ठाहे तैबा वल मुंह माया तैबा अच्छा एक सोना तू लग दे जिब्रील का हुजूर पूछो ना जिब्रील बुधाए किथे मुंह जड़ो डिठो एक सोना जिब्रील जो या रसूल अल्लाह एक सोना तू लग दे एक त मां बियो वरी के चलू जा फेर भी तू माया आपा कहा कर दीदाम मेहरे बुता वर्जीदाम बिसियारे खूबा दीदाम पर दूजा फेर भी तू माया शेर बुध जाए रब एहड़ो मुको ठाहे मिलनो मिसाल नाहे नबी जे हुस्नो जमाल जुगालो हथ खड़ी करे हाथ कयो के लजपाल जुगालो हाथ कयो के लजपाल जुगालो ऐसा ही साईं हुक्म जे फरमायो सिजल थल मोटी आयो ई लाइन ते मता सुभान अल्लाह चो स्टेज वारन ते पाबंदी ना है साईं हुक्म जे फरमायो चंड बाट कर थी आयो ईद की रात हुई केड़ी रात हुई आई किबला ईद दी रात आई हर को ईद दा चंड देख के खुश पिया थी वे जो सुबह दा ईद मल्हाए सो सुबह जो ईद मल्हाईंदा से
पोइ हिकु दरवेश हुज़ूर जो ग़ुलाम हुजे और माण्हुनि खे ख़ुशि थींदे ॾिसे वरी चंड ॾे ॾिसे वरी माण्हुनि खे ख़ुशि थींदे ॾिसे जी क़िबला वरी चंड ॾिसे चंड ॾे ॾिसी करे चवणु लॻो ऐं चंड तो माण्हुनि खे ईदूं थो कराई छा तो पाण कॾहिं ईद कई हाणे शाइर कलम कयो सुनियो तवज्जो कजो ईमान ताज़ो थींदो पोइ साईं जन जेकी ॻाल्हि ॿुधाईंदा वरी दिलड़ियूं ठरी पवंदियूं सुभान अल्लाह किसे पुछिया ईद ते चन कोलो हाय हाय पंजाबी में चंड के चवंदा आहिनि चन किसे तेनू भी ईद करई गई ओ चन आखिया मेरी जिंदगी विच एक एहो जई रात भी आई हाय हाय चंड चे पियो हा नवाब शाह वारो मूं भी ईद मल्हाई आ नवाब शाह वारनि ॾींहं जो ईद मल्हाई आ चंड रात जो ईद मल्हाई आ ऐं चंड मञूं था तो रात जो ईद मल्हाई आ इहो भी तो ॿुधाए तो कीअं ईद मल्हाई आ सुनियो चंड जो जवाब ॿुधजो अगर ॻाल्हि दिल खे लगे ते अहिड़ी सुभान अल्लाह ॿुधाए जाजो बलोचिस्तान तक कननि में गूंजदी रहे चंड तो कीअं ईद मल्हाई आ चंड चवण लॻो उस मुल्क अरब दी धरती तो ओ जदा मदनी उंगल घुमाई हई उस उंगल के राज इशारे ते ओ मैं टूट के ईद सुभान अल्लाह हथ मथे खणी भेज दस्तगीर जनाब साईं इनायतुल्लाह कादरी साहब मुझे मदरसे में या नाज़ शरीफ पढ़ी शेर मुस्तफ़ा वेठा मुफ्ती साहब अब्दुर्रहीम सिकंदरी साहब अल्लाह ताला उन्हनि जे मज़ार जे मथां करोड़ा रहमत अता फरमाए यानी इहो शेर ॿुधी पोइ पाण फरमायो त कमाल आहे पंहिंजी तकरीर में फरमायो त चंड ईद करण वियो महबूब जे कदमनि में त महबूब जो दीदार करे ईद करे वरी मोटी वियो पर मुर्शिद मोहम्मद आशिक़ अली शाह जीलानी क़यामत ताईं महबूब जे कदमनि में ईद करण जे लाइ ठही गुलजार रोज़े महशर अची बख्शाई तो दिल पर जंहिंखे पक्का हथ खणी करे सुभान अल्लाह गुलजार रोज़े महशर गुलजार रोज़े महशर अची बख्शाई तो दिल पर ओ भलारे नबिया जे भाल जुगालियो भलारे नबिया जे भाल जुगालियो आखिर में हथड़ा खणी करे उसा झूमी झूमी करे पढ़ो आत कयो के लजपाल जुगालो आत कयो के लजपाल जुगालो आत कयो के लजपाल जुगालो